रियाज़ में वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी WFAG ख़ुसूसी इजलास से मौके ते बिल गेट्स सां मुलाक़ात। बिल गेट्स पारां पंजाब में वरी वज़ीर तौर शहबाज शरीफ जी कारकर्दगीअ जी साराह। बिल गेट्स जो चवणु आहे तव्हां जी क़यादत में हिफ़ाज़ती टुकर ऐं पोलियो खां बचाव जा फड़ा पीअण जा प्रोग्राम बहितरीन अंदाज़ में हलाया विया। बिल गेट्स तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इन कारकर्दगी खे सॼे मुल्क में पखिड़ण जी तजवीज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तानी गेट्स फाउंडेशन जी मज़बूत भाईवारी यकीनी बणाई वेंदी। टांग में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन दहशतगर्दनि जी मौजूदगी जी इतला ते कयो वियो। ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया जिन वटां हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द इलाइक़े में दहशतगर्दी जी केतिरनि ई कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। वॉशिंगटन में IMF जे एग्जेक्टिव बोर्ड जो इजलास थी रहियो आहे। पाकिस्तान खे $1 अरब $10 जी आख़िरी क़िस्त मिलण जो इम्कान। नाणे वारी वज़ारत जो चवणु आहे त मंज़ूरी खां पोइ पाकिस्तान खे स्टैंड बाय अरेंजमेंट मुआहदे तहत 3 ऐं आख़िरी क़िस्त मिलंदी। IMF सां नए क़र्ज़ प्रोग्राम लाइ ॻाल्हियूं ईंदड़ महीने थींदियूं। सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाह पारां पोलियो जे ख़ात्मे वारी ख़ुसूसी मुहिम ऐं गुलशन अकाखिल गडाब जी डिस्पेंसरी जो इफ़्तिताह। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पोलियो जे ख़ात्मे वारी ख़ुसूसी मुहिम सूबे जे 24 ज़िलनि में शुरू कई वई आहे। 3 मई ताईं जारी मुहिम में 80 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। बलूचिस्तान जे इलाइक़े सोबतपुर में कार इल्ज़ाम हेठि भाउ वठां भेण ऐं नौजवान क़तल। जवाबदार वज़ीर जखराणी फारी करे पंहिंजी भेण ऐं नबी बख़्श जखराणी खे क़तल करे छॾियो। तंगवानी जे मेन बाज़ार में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में कुॾणो क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी पुट एड्सवासी अता मोहम्मद जाबदी खे क़तल करे छॾियो। रोड़ी में हथियारबंदनि हथां पर मज़ामत पौरत क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी शाहनवाज़ जवान खे क़तल करे छॾियो। दबर पुलिस रेलवे फाटक ते ड्यूटी कंदड़ 2 सरकारी मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी। कमर में शागिर्द सैफुल्लाह चंदो जी बाज़ियाबी लाइ वासन पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस शागिर्द खे बाज़ियाब करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। कुंडली वेझो ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर मुड़स फोट ज़ाल ज़ख्मी। हादसे में मानझन वासी हाजी मोहम्मद झंझे और सुञाणप संदसि घरवारी ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। न्यूज़ीलैंड ICC T20 वर्ल्ड कप 2024 लाइ टीम जो ऐलान करे छॾियो। केन विलियमसन टीम जी क़यादत कंदो। एडम मिलिन ऐं काइल जेम्सन स्क्वाड में शामिल न आहिनि। फिन एलन, ट्रेंट बोल्ट, माइकल बेस्वेल, मार्क चैंपियन ऐं ॿिया टीम में शामिल।